नाज़रीन, ॾहरकी मां अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾींदासीं, जिते तेज़ रफ़्तार कोच कल्टी थी पई आहे, जंहिंजे नतीजे में 20 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी विया आहिनि। क़ौमी शहरा ते हीउ हादसो पेश आयो आहे। ज़ख़्मियुनि खे ॾहरकी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर तव्हां सां शेयर कयूं पिया ॾहरकी खां, जिते तेज़ रफ़्तार कोच कल्टी थी पई आहे। नतीजे में 20 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी विया आहिनि। क़ौमी शहरा ते हीउ हादसो पेश आयो आहे। ज़ख़्मियुनि खे ॾहरकी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हादसे बाबति अव्हांखे आगाह कयूं पिया। ॾहरकी मां तेज़ रफ़्तार कोच कल्टी थी पई आहे। 20 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। क़ौमी शहर ते हादसो पेश आयो। ज़ख़्मियुनि खे ॾहरकी अस्पताल मुंतक़िल कयो पियो वञे। ख़बर अव्हां सां ॾहरकी मां शेयर कयूं पिया। तेज़ रफ़्तार कोच कल्टी थी पई 20 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया। क़ौमी शहर ते हादसो पेश आयो। ज़ख़्मियुनि खे ॾहरकी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। नाज़रीन, अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। ॾहरकी वेझो तेज़ रफ़्तार कोच कल्टी थियण जे नतीजे में 20 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। अव्हांखे ॿुधायूं, क़ौमी शहरा ते हादसे जे नतीजे में ज़ख़्मियुनि खे हिन वक़्तु ॾहरकी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था ॾहरकी खां काज़ी अगन असां सां लाइन ते मौजूदु आहे। काज़ी अगन, अपडेट कजो, हादसे जे नतीजे में 20 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि। केतिरनि ज़ख़्मियुनि खे हिन वक़्तु अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे? जी बिल्कुल, हिन वक्त ताईं जेको 15 खां वधीक जेके ज़ख़्मी आहिनि ॾहरकी अस्पताल मुंतक़िल किया विया आहिनि, जिते उन्हनि खे तिबी इमदाद ॾिनो पियो वञे। ऐं कुझु जेके मामूली ज़ख़्मी आहे उन्हनि खे उते मौक़े ते ई तिबी इमदाद ॾेई करे उन्हनि खे पंहिंजी मंज़िल तरफ़ रवानो कयो आहे। हीउ हादसो ॾहरकी क़ौमी शाहरा ते पेश आहे, जिते मुसाफ़िर बस जेको तेज़ रफ़्तारी सां सबबु जेको आहे कल्टी थी पई, जंहिं नतीजे में 20 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थिया। ऐं हीअ बस जेका आहे सखर खां पंजाब जे शहर रहीमयार खान वञी रही हुई, त हिनखे उते जेको हादसो पेश आयो। जेके उते मक़ामी माण्हू आहिनि उन्हनि बस मां जाम जेके मुसाफ़िर हुया उन्हनि खे ॿाहिरि कढियो ऐं उन्हनि ॾहरकी पुलिस ऐं जेका मोटरवे पुलिस खे इतला ॾिनो, जेका हादसे वारी जॻह ते पहुची करे ज़ख़्मियुनि खे पंहिंजी गाॾियुनि में खणाए करे ॾहरकी अस्पताल पहुचायो हुयो, जिते उन्हनि खे हिन वक़्तु बि इमदाद ॾिनो पियो वञे। ऐं जेके 15 ज़ख़्मी आहिनि हिन वक़्तु ॾहरकी अस्पताल में मौजूदु आहिनि। ऐं जेके 8 खां 7 ज़ख़्मी हुआ उन्हनि खे उते मौक़े ते ई जेको मामूली ज़ख़्मी आहे तिबी इमदाद ॾेई करे पंहिंजी मंज़िल तरफ़ रवानो कयो आहे। हिन वक़्तु बि बस जेका आहे उहा वाक़े वारे हंधि मौजूदु आहे, जंहिंखे सिधो करण जी कोशिशि कई पई वञे मक़ामी माण्हुनि तरफ़ां। हिननि जेको आहे पुलिस जो चवणु आहे त जेको ड्राइवर आहे उनजी गफ़लत सबबु जेको आहे हीउ हादसो पेश आयो आहे। जी काज़ी अगन, वॾी महिरबानी तफ़सील आहे।